सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। शहादत संदस जो दास्तान दर्दन भरी कहानी पढ़ंदे किसो ही बिल्कुल अखड़न मां आयो पानी। शहादत संदस जो दास्तान दर्दन भरी कहानी पढ़ंदे किसो ही बिल्कुल अखड़न मां आयो पानी। बाग़िन ज़ुल्म वॾो क्यों उस्मान साण यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। 40 दिहाड़ा रोज़ो केॾो सब्र कयाई। उञ ऐं बुख जी हालत तब क़ुरान पे पढ़ियाई। 40 दिहाड़ा रोज़ो केॾो सब्र कयाई। उञ ऐं बुख जी हालत तब क़ुरान पे पढ़ियाई। हमले थियण सां क़ुरान रत सां रंगियो सुहारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। पाणीअ जो खूह खरीदे उस्मान वक़ुफ़ कयो। सखावत में जंहिंजो नालो जग में मशहूर थियो। पाणीअ जो खूह खरीदे उस्मान वक़ुफ़ कयो। सखावत में जंहिंजो नालो जग में मशहूर थियो। जामियो क़ुरान हो हज़रत कातिब वही नियारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। सोहणे गनीअ जो नौकर साबिर थुमा सदाया। प्यारे पीरीअ जो कहिड़ो शान लिखी ॿुधाया। सोहणे गनीअ जो नौकर साबिर थुमा सदाया। प्यारे पीरीअ जो कहिड़ो शान लिखी ॿुधाया। पेकर हया जो हज़रत दिलबर दिली दिलारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो। ज़ुल्हज जी 18 तारीख़ थी वियो शहीद प्यारो। सोहणे नबी जो ञाणो उस्मान शान वारो।